नाज़नवा में न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां ख़बर ॾींदड़ केपरो में हिंदू बिरादरी रोशनी जे त्योहार ॾियारी जे 3 ॾींहं बि जोश जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौके ते केपरो जे सेजघर मंदिर में हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में हिंदू बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, मंदिर में पूजा करे दिली सुकून हासिल कयो। पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। उन मौके ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾियारी जो टियों ॾींहुं आहे। ॾाढा मड़ी में जोश ऐं जज़्बे सां टियों ॾींहुं मल्हायोसीं, जंहिंमें फटाका ॿारियासीं, सुठे नमूने कईसीं, शेवादारी खां आया, बहितरीन नमूने ॾियारी सां मल्हाईसीं। ॾियारी पहिरियों ॾींहुं तमामु सुठो गुज़रियो, ॿियो ॾींहुं तमामु सुठो गुज़रियो। अॼु टे ॾाढे सेजगिर मंडली में अॼु तमामु सुठे ऐं जोश जे जज़्बे सां ॾियारी मल्हाए रहिया आहियूं। तमामु असां पूरी आल पाकिस्तान खे माना दीवाली जी मुबारकबाद पेश करूं था ऐं असीं मुल्क जी ख़ुशहाली लाइ बि दुआ करूं था। असांजो मुल्क सदाईं आबाद ऐं ख़ुशहाल रहे ऐं असां सभिनी हिंदू ॿारनि खे दीवाली जी मौक़ा ॾियूं था। हैप्पी दीवाली आल ब्रदर्स आल फ्रेंड्स। अॼु ॾियारी जो टियों ॾींहुं आहे ऐं तमामु माना ख़ुशी जोश ऐं जज़्बे सां ॾियारी जो टियों ॾींहुं असां ॾाढे सेजगिर मड़ी में था गुज़ारे चुका आहियूं। अॼु पहिरीं त सभिनी फ्रेंडनि खे शेवादारी शेवकनि खे ॾियारी जूं वाधायूं हुजनि ऐं सभिनी सुठो ख़ुशि हुजे। अॼु ॾियारी जे हवाले सां असां वटि तमामु ज़बरदस्त प्रोग्राम रखिया विया आहिनि। ॾियारी जो टियों ॾींहुं असां वटि तमामु बेहतरीन प्रोग्राम रखियो वियो आहे। टीको साउंड खां वठी सत्संग खां वठी फटाकनि खां वठी ॾाढा ॿारड़ा जो असांजी ॾियारी जे हवाले सां तमामु सुठा इंतज़ाम थियल आहिनि ऐं असीं घुराईंदा आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा, जेको हर त्योहार में असांजे ॾियारी जे होली जे को बि त्योहार हुजे असांजो सुठो तावन हूंदो आहे। ख़ासि करे रज़ाक भाई जा बि घुराईंदा आहियूं, जेको असांखे हर टाइम हर त्योहार में असां सां गॾु हूंदा आहिनि। असांखे हर शइ लाइ हर कमकार लाइ बिल्कुलु हुननि जो सुठो तावन हूंदो आहे ऐं सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। ॾियारी जो त्योहार आहे, ॿियो टियों ॾींहुं आहे। ॾाढे सेजगिर जी मड़ी में सिर्फ़ु नंढी मड़ी में असीं पंहिंजे मुल्क लाइ दुआऊं कंदा आहियूं ऐं जेको कोरोना जो मुज़ी मर्ज़ आहे उन खां असांखे पाकिस्तान खे बचाए बीमारी खां, ताकी असां हीउ त्योहार ख़ुशी सां मल्हायूं। ॾियारी सच जी जीत जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते सच जी जीत थी हुई। असांखे पंहिंजे वॾनि जो अदब करणु घुरिजे, जॾहिं त आख़िरी में फटाका ॿारे खूब खुशी कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।